एक गाड़ी जी तस्वीर ऐं सेफ सिटी कैमरा जेके परॾेही औरतुनि जी बाज़ियाबी जो सबबु बणिया। एक मोबाइल फोन तां मोकिलियल तस्वीर, गाड़ी जो नंबर ऐं सेफ सिटी कैमरानि जी फुटेज, उहे टेई शयूं आहिनि जेकी लाहौर में ॿिनि परॾेही औरतुनि जी बाज़ियाबी जो सबबु बणियूं ऐं खेनि बाअसर चंबे मां आज़ादी नसीब थी। इख़्तियारनि मूजिबि मुतासिर औरत पारां ॻुझे नमूने पंहिंजे वालिद खे मोकिलियल हिकु तस्वीर बाद में सॼे केस जी सभ खां अहम कड़ी साबित थी, जंहिंजी मदद सां गाड़ी जो पतो लॻायो वियो, उन जी चुरपुर खे ट्रेस कयो वियो ऐं आख़िरकार ॿिन्हिनि औरतुनि खे बाज़ियाब करायो वियो। ही कहाणी लाहौर खां शुरू नथी थिए। पुलिस जी FIR मूजिबि हुन जी शुरूआति अक्टूबर 2025 में सिंगापुर खां थी, जिते हिकु क्रिप्टो करेंसी इवेंट दौरान नेदरलैंड्स ऐं वेनेज़ुएला सां तालुक़ रखंदड़ ॿिनि औरतुनि जे लाहौर सां तालुक़ रखंदड़ हिकु शख़्स हसन रज़ा डार सां मुलाक़ात थी। मुतासिर औरत जे दावा आहे त हुन शख़्स पाण खे पाकिस्तान जे बाअसर सियासी शख़्सियतनि सां वेझो तालुक़ रखंदड़ ॿुधायो, कारोबारी मौक़नि जो ज़िक्र कयो ऐं पाकिस्तान अचण जी दावत ॾिनी। कुझु महीननि खां पोइ वीज़ाउनि ऐं सफ़री इंतज़ामनि खे मुकमल कयो वियो ऐं ॿिन्हिनि औरतुनि 29 जून 2026 ते लाहौर पहुची वयूं। पुलिस मूजिबि एयरपोर्ट तां खयन लाहौर जे डिफेंस हाउसिंग अथॉरिटी जे हिकु घर में आंदो वियो। मुतासिर औरत मूजिबि संदसि सफ़र हिकु महिमान बदिरां हिकु मुबैना कैदी जी ज़िंदगी में तब्दील थी वियो। मुतासिर औरत इल्ज़ाम लॻायो आहे त खेसि घर में रखियो वियो, ॿाहिरि वञण जी बि इजाज़त न हुई, जिस्मानी तशदुद कयो वेंदो हो, हथियारनि जी ज़ोर ते धमकियूं ॾिनियूं वेंदियूं ऐं केतिरा ई भेरा जिन्सी ज़्यादती जो निशानो बि बणायो वियो। संदसि इहा बि दावा आहे त जवाबदार संदसि मोबाइल फ़ोन ताईं रसाई हासिल करे वरिती ऐं संदसि राब्तनि खे पैसा घुरण जा पैगाम मोकिलिया। पुलिस मूजिबि उन दौरान मुतासिर औरत खे हिकु मुख़्तसर मौक़ो मिलियो, जॾहिं खेसि गाॾी में हिकु हंधि खां ॿिए हंधि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वियो त हुन ख़ामोशी सां गाॾी जी तस्वीर वठी पंहिंजे वालिद खे मोकिले ॾिनी। ज़ाहिरी तौर ते उहा सिर्फ़ु हिकु तस्वीर हुई, पर पुलिस मूजिबि उन ई तस्वीर में हिकु ॾस मौजूदु हो, जंहिं सॼी जांच जो बुनियादु रखी छॾियो। DIG ऑपरेशंस फैसल कामरान मूजिबि स्पेन मां मुतासिर औरत जे वालिद पुलिस सां राब्तो कयो ऐं गाॾी जी तस्वीर ऐं रजिस्ट्रेशन नंबर फ़राहम कयो। उन खां पोइ जांच कंदड़नि सेफ सिटी कैमरान, मोबाइल फ़ोन लोकेशन ऐं ॿियनि डिजिटल शाहिदनि जी मदद सां गाॾी जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी। पुलिस मूजिबि CCTV फुटेज गाॾी जी सफ़र जी मुकमल कहाणी बयानु करणु शुरू करे छॾी। कैमरा ॿुधाए रहिया हुआ त गाॾी कॾहिं शादरा मां गुज़री, कॾहिं सरगोदा पहुती, कॾहिं इस्लामाबाद वई ऐं पोइ वापसि लाहौर जी कहिड़नि रस्तनि तां गुज़री। पोइ कहाणी में हिकु मोड़ आयो। मुतासिर औरत जे बयान मूजिबि हिकु ॾींहुं जवाबदारनि ॿुधायो त हाणे सभु मामला मुकमल थी चुका आहिनि ऐं खेनि एयरपोर्ट छॾियो पियो वञे। रस्ते में खेनि संदन पासपोर्ट बि वापसि कया वेंदा, पर गाॾी में वेठल माण्हू मुसलसल फ़ोन ते कंहिंखां हिदायतूं वठी रहिया हुआ। उन ई दौरान गाॾी हिकु ट्रैफ़िक हादसे जो शिकार थी वई। मुतासिर औरत जो चवणु आहे त हुन ई संदसि साथी इन ई लम्हे गाॾी मां टिपो ॾेई छॾियो ऐं मदद लाइ रड़ियूं करणु शुरू कयूं। वेझो मौजूदु माण्हुनि पुलिस खे इतला ॾिनो, जॾहिं त कुझु देरि खां पोइ पुलिस जी हिकु ॿी टीम, जंहिंमें हिकु औरत एहलकार बि शामिल हुई, मौक़े ते पहुची वई। मुतासिर औरत जे लफ़्ज़नि में उन ई लम्हे पहिरियों भेरो महसूसु थियो त शायदि असां महफ़ूज़ आहियूं। पुलिस मूजिबि ॿिन्हिनि औरतुनि खे तहवील में वठी महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो, संदन तिबी मुआइनो करायो वियो ऐं बाद में मैजिस्ट्रेट जे साम्हूं संदन बयान रिकॉर्ड कया विया। FIR मूजिबि मुतासिर औरत इल्ज़ाम लॻायो त जवाबदारनि शुरूआति में 15 लख अमरीकी डॉलर भुंग तलब कयो हो। बाद में संदसि वालदा मुबैना तौरु 1 लख अमरीकी डॉलर जो बंदोबस्तु कयो, जंहिं खां पोइ खेनि ॿुधायो वियो त हाणे उहे आज़ादु आहिनि। पुलिस उन्हनि इल्ज़ामनि जी बुनियाद ते अगवा, गैर क़ानूनी हिरासत, जिन्सी ज़्यादती, धमकियुनि, भत्तो तलब करण ऐं ॿियनि कलमनि तहत केस दाख़िल कयो। केस में 5 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे, जिन में मोहम्मद रज़ा डार बि शामिल आहे, जंहिं बाबति चयो वञे थो त संदसि तालुक़ हिकु बाअसर सियासी ख़ानदान सां आहे। पंजाब पुलिस जो चवणु आहे त सभिनी जवाबदारनि सां क़ानूनी मूजिबि हिकु जोड़ो सलूक कयो वेंदो ऐं कंहिंखे बि ख़ासि रिआयत न ॾिनी वेंदी। हिन केस जो आख़िरी फ़ैसिलो अदालत कंदी, पर हेल ताईं साम्हूं आयल जांच हिकु ॻाल्हि ज़रूरु ॿुधाए थी त कॾहिं कॾहिं मोबाइल फ़ोन तां मोकिलियल सिर्फ़ु हिकु तस्वीर बि कंहिं पेचीदा केस जी सभ खां मज़बूत शाहिद बणिजी सघे थी।